सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या हिकड़े दिहाड़े हजरत मौला अली शेर खुदा मदीने वाले साईं वटे दाह खणी आयो। या रसूल अल्लाह कुछ मानू हन जेके मूसा हसद था रखन। अली सा हसद, मौला अली सा हसद। पुट उन्हें दौर में ये हासिद मुनाफिक हुया था जो कोन हुंदा जा। अजब अली असा पुख्स रखण वाला अज भी आहिन। मदीने वाले साईं फरमायो त अली मां तो सा कसम थो खड़ा, ए अली तो सा मोहब्बत सिर्फ उहो रखंदो जेको मोमिन हूंदो। अली सा मोहब्बत सिर्फ उहो रखंदो जेको जेको अली सा बुग़्ज़ उहो रखंदो जेको मुनाफिक हूंदो। सुभान अल्लाह। हजरत मौला अली अर्ज़ के या रसूल अल्लाह कुछ मानू आहिनि जेके मूंसां हसद था रखन। महबूब मुर्गिया फरमायो अली हसद रखण वारन के छॾे दे। ए अली अज अचो त तोखे हिकड़ी खुशखबरी थो ॿुधाया। अली जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो जन्नत नबियन ते हराम हूंदी जेसी मां मोहम्मद जन्नत में पैर न दाखिल कया। 1.25 लाख नबी उन्हनि जूं उम्मतूं ॿाहिर हूंदियूं कंहिंखे जन्नत में वञण जी इजाज़त न हूंदी जेसी ताईं मां मोहम्मद जन्नत में दाखिल न थिया। ए अली सब खां अव्वल मां मोहम्मद जन्नत में दाखिल थींदुसि। ऐं मुखां पो ॿिए नंबर ते मुंहिंजे पुठियां मुंहिंजो बिरादर अली हूंदो। पहिरियों नबी हूंदो ॿियो या ठरे वधो। अली जी वाखाण थिए न त चेहरा गुलाब जे गुल वांगुरु। साईं फरमाइनि था अली पहिरियों जन्नत में वञण वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि। मुखां बाद में ॿिए नंबर ते जन्नत में वञण वारो तूं हूंदे। 3 नंबर ते तुंहिंजी कुंवार मुंहिंजी न्याणी फातिमत ज़हरा हूंदी। ऐं 4थे नंबर ते असांजे पुठियां हसन ऐं हुसैन हूंदा। असां 5 सब खां अव्वल जन्नत में वेंदासीं। असां 5 जे पोयां उहे ईंदा जिन खे 5 तन सां मोहब्बत हूंदी। केड़ा 5 तन जा ॿुधायो। असां 5 तन जा दार आयूं कंदा असहाब ने सां प्यार आयूं। असां 5 तन जा दार आयूं कंदा जंहिंखे प्यारा सा ज़बान चुप न रहे। सुरो भली कहिड़ो नदी कर जो गॾिजी पढ़ो।
आज मलाइक लिस्ट लिखन था हुबदारन जी असा पंज तन जा हुबदार आयूं कंदा आल नबीअ असा पंज तन जा ओ जंजो पंजे तन पाक सा प्यार नया जिको मञंदो चार यार नया तेजे कले में जो एतबार नया तेजे कले तन मूज़ुन खां असां धार आयूं असां दर्जा उबदार असां पिट को मातम को न कयूं छा चवंदा मोहब्बत त असां मोबाइल ने किया त हम सभिनी खे कई पिटन था सीना था पुट में कपड़ा था फाड़ में छुरियों था बदन ते हणी पंजो रत था हार में जंदा भाई इश्क आसांजो वरी जे पुछबा को दलील को कुरान को हदीस मां जे हज़रत ओवैस करनी दंद जो भगा हुया जे वक्त ओवैस करनी जे दंदन जी गाल थो करी जेडी मल ओद जी जंग में मुझे दिल पर मोहम्मद करीम जो दंद मुबारक जी चोटी भगिया खुद जंगी वर्दी जो टोप उन्हें जो कड़ियों मुस्तफा जे मथे मुबारक में लगियों रत निकतो आ रत बंद न पियो थे ओडी मल हजरत अली बीठो हुयो हजरत सैयदा फातिमा बीठी हुई फातिमा तु ज़हरा छा कयो पंजो कपड़ो फाड़े उन्हें जी खाक खणी मुस्तफा जे उन जख्म वारी जाय ते लगाई त रत वहण बंद थी वियो उवैस करनी त मुस्तफा के बिठो बि कोन हुयो अली मैदान में गॾु बीठो हुयो फातिमा तु ज़हरा गॾु बीठी हुई अली दंद कोन भगा फातिमा तु ज़हरा दंद कोन शहीद कराया हाणे मवाली तू बुधाए त उवैस जो इश्क मथे या अली जो इश्क मथे फातिमा तु ज़हरा जी पंहिंजे बाबे सां मोहब्बत वधीक या उवैस करनी जी मोहब्बत वधीक जवाब ॾियो मूंखे फातिमा तु ज़हरा पंहिंजा ॾंद न भगा हजरत मौला अली पंहिंजा ॾंद न भगा सलमान फारसी पंहिंजा ॾंद न भगा अबू बकर उमर उस्मान अली हैदर करार पंहिंजा ॾंद न भगा रब रुसे त मत खसे हणे कोन हथियार ॾसे अहिड़ी कार जंहिंमें जोखियो जीअ जो अलाह कावड़ बुआ त कंहिंखे किलाशनकोर जो बस्ट अलाह कोन हणंदो आहे अलाह कंहिंखे G3 जी गोली कोन हणंदो आहे अलाह कंहिंखे फायरिंग कोन कंदो आहे जिते रब रुसंदो आहे उनखे पंहिंजे हथों पाण माराईंदो आहे हथ भी पंजा बदन भी पंजो कुटे भी पान के छो तो जिंजो नबी जे यारन सा पुस हुजे अबू बकर के कार दिए उमर के कार दिए यकीनन उन्हें ते रब डमर पोआ वो सजा दींदो आ त सजा ये जे हथों दिए त FIR कट भी पुलिस चढ़ी दी थाने में बंद वनी थींदो
करे रब धंधोई एड़ो दसियस जो हथ पंजा मोचड़ा समझो था कौन था दाद में फरियाद फातबरू या उलिल अबसार ए अकुल वारो अखियों पटे दिसो होर कयो समझो था गाल के हां मदीने वाले साईं त हिय फरमायो मन शक्ल जुयूब व दरबल खुदूद व दाब दावल जाहिलियत फलैस मिन्ना सही बुखारी जी हदीस आ जेको गम जे वक्त में पंहिंजो सीनो थो मुंहुं थो पिटे सीनो थो कुटे कपड़ा थो फाड़े जाहिलियत वारियूं रड़ियूं दाहूं थो करे साईं था फरमाइन फलैस मिन्ना यो मुंहिंजो नाहे मदीने वारो फरमाए थो यो मुंहिंजो जेके मदीने वारो पंजो न करे दियो त निंधण को दियो निंधण को रोड ते कुटबो दाद फरियाद कोन थी जेको धणी को हुजे न मालकी वारो हुजे न के कुत्ते के को भीतर आने आवड़ दीदी है न मुराद मुझे कुत्ते के छो मारियो दे अरे असा सुन्नी धड़कायूं सुन्नी न पिटबो कुटबो जेके मदीने वाले मीर चयो फलैस मिन्ना मुझो नाहे महबूब पंजे जमात मां कठी छड्यो अजो निधण कन वांगुर पिटजी रहियो कुटजी रहियो ओ मिठा ओ मुजादा या मोहब्बत नाहे मोहब्बत उहा है जेका मदीने वाले साईं सेखारिया असा पिटे को मातम को न कयूं असा कारा कपड़ा असा झंडन अगिया को न झुकूं कंदा मस्जिद सा असा प्यार आयूं असा है दरजाब गर्जी चो असा है दर्जा असा यारी वारो यार मञो सुनो गौसे आज़म दिलदार मञो असा यारी वारो सुनो गौसे आज़म दिलदार मञो असा पीर मिठो बगदार मञो असा अबू हनीफ जा यार आयूं असा चैन यार ने जा यार